ख़बर शामिल कयूं था। गोंसपुर खां भंग वारे वाक़े ख़िलाफ़ हिंदू पंचायत जे सवें माण्हुनि एहतजाजी रैली कढी। प्रेस क्लब आॾो धरणो हयो। एहतजाजी रैली में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सवें हिंदू बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। रैली जी अॻुवाणी हिंदू पंचायत जे मुखी सुरेश लाल चौधरी, रमेश लाल, रोशन लाल, मनोहर लाल, दीवान मारवाड़ी, प्रेमचंद मारवाड़ी ऐं ॿियनि कई। रैली शहर जे मंदिर चौक खां थींदे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में गश्त कंदे मोइन प्रेस क्लब वटि पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़नि शरपसंदनि जो घेरो तंग करे खेनि सख़्तु सज़ाऊं ॾेई अक़लियत में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। अॻुवाणनि चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं पंजाब हुकूमत खे अपील कई त वाक़े में मुलविस किरदारनि ऐं उन जे पुठि भराई कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खंयो वञे।